नाज़रीन अस्सलाम वालेकुम। एस टीवी न्यूज़ हेडलाइन साण करे वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन सिजावल खां गुलाम हुसैन सिंधी जी रिपोर्ट मूजिब सिविल अस्पताल सिजावल गरीब मिसकिन ॿाराड़ी जे माण्हुनि लाइ कोर्स बणिजी वई आहे। एमरजेंसी ओपीडी गायनी वार्ड अल्ट्रासाउंड में मरीज़नि खे रिलीफ ॾियण बदिरां डॉक्टरनि ऐं डॉक्टरियायूं मशवरा ॾेई पंहिंजी प्राइवेट क्लिनिक ते अचण जूं दावतूं ॾेई रवानो कनि था। अल्ट्रासाउंड गुज़िरियल 3 सालनि खां बंदि पियल आहे। डॉक्टर साहिब घर वेठे पघार खणी रहियो आहे। स्टाफ जी खोट, स्पेशल डॉक्टरनि जी खोट, सरकारी स्टोर ते दवाउनि जी खोट, लेबॉर्ट्री 24 कलाक खुलियल हुजण जेका सिर्फ़ 4 कलाक खुलियल रहे थी, इहा बि लैब असिस्टेंट जे बग़ैर अस्पताल में पीअण जे पाणीअ जो को बि इंतज़ाम नाहे, जंहिं करे मरीज़नि खे सख़्तु परेशान थियणो थो पए। MS ऐं क्लार्कनि जूं 5 आङिरियूं गेम आहिनि। अस्पताल में ब्लड बैंक जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। ब्लड बैंक न हुजण करे मरीज़नि खे वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। सिजावल शहर जे बाशौर अवाम सिहत जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी अस्पताल जो दौरो करे ड्यूटी चोर डॉक्टरनि ऐं डॉक्टरियाणियूं करप्ट कामोरनि ऑफिसरनि खे घर भेड़ो करे अवाम खे सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। वली मोहम्मद चाड़ो तव्हां खां वठे थो इजाज़त। अलाह जे अमान में हुजो।